अॼु मूंखे इंतिहाई कोरोना वायरस जो वबा फैलिजी वियो आहे सॼी दुनिया जे अंदरि ऐं असांजे मुल्क पाकिस्तान समेत सिंध में जेके अमवात थी वियूं आहिनि ऐं उन्हनि जे घरनि सां दुख में बराबरि जो शरीक आहियां। असां ॿी पाकिस्तानी सिंधी असांखे मुड़ुसु माण्हू थी इन बीमारी सां इन वबा सां असांखे मुक़ाबिलो करणो पवंदो, पंहिंजी हिमत न हारणी पवंदी। छो त तारीख़ साबित कयो आहे त असां जंहिं कबीले सां वाबस्ता आहियूं उहे जंगजू कबीले जा जोधा हुया जिन फतेहो कयूं ऐं वॾनि खां वॾनि सिपह सालारनि सां मुक़ाबिलो कंदा रहिया। असीं उन्हनि जी औलाद आहियूं त अॼु असीं उहो वचन वरजायूं था त पाकिस्तान ख़ासि करे इतिहाद जा जेके बि मुंहिंजा वर्कर आहिनि उहिदेदार आहिनि इन जी मोबिलाइज़ेशन आगाही सिंध जे कुंड कुड़िछ में वञी इलाइक़नि में वञी बलोचिस्तान में वञी उते वञी ॾियनि ऐं माण्हुनि खे हिमत ॿधाइनि त हिन हिकिड़ी बायोलॉजिकल वार आहे जेका सॼी दुनिया में खेॾी पई वञे। उन सां असांखे मुक़ाबिलो करणो पवंदो। असांखे पंहिंजी सिंध धरती जे लाइ असांखे पंहिंजी पाक सरज़मीन जे लाइ मुक़ाबिलो करणो पवंदो ऐं हिन जंग में असांखे फतेह ऐं कामयाबी करणी पवंदी। उनजे लाइ शिकस्त हारणी कान्हे ऐं हिमत ऐं जज़्बे सां गॾु असांखे बलबले सां गॾु पंहिंजे इन जो मुक़ाबिलो करणो पवंदो। जेको अफ़वाह डप ख़ौफ़ जी सूरत हाल सॼी सिंध में हिकिड़ी कई वई आहे उन में माण्हुनि खे ॿुधाइणो पवंदो त ड्रजण जी ज़रूरत कान्हे का। अहिड़ा कई माज़ी में बि साल पहिरें बि असांजे लाइ आज़माइशूं आयूं आहिनि ऐं असां मुड़ुसु माण्हू थी मुक़ाबिलो कयो आहे। हिन में बि असां सोभारा थींदासीं ऐं कामयाबु थींदासीं इंशा अल्लाह ताला। फतेह तव्हांजी असांजी पाकिस्तान जी मुस्लमाननि जी हिन इंसान परस्त सभिनी माण्हुनि जी गदियल फतेह हूंदी ऐं जज़्बो वधाइणो आहे, जज़्बे खे टुटाइणो न आहे इंशा अल्लाह ताला। हिमत बंदा मदद ख़ुदा अल्लाह ताला असांजी मदद करे पियो ऐं इंशा अल्लाह मदद कंदो। असां मुस्लमान आहियूं, ला इलाहा इल्लल्लाह जो नारो हणी जज़्बो हणी जिते पाण हलंदासीं त इहे वबाऊं बीमारियूं जंगियूं पंहिंजे अॻियां कुझु कोन्हनि के। असां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं ऐं असांखे उहो ईमान आहे त अल्लाह ताला बि फ़रमायो आहे त कुल नफ़्स ज़ाइक़तुल मौत, असांखे हिकु ॾींहुं वञिणो आहे ऐं जॾहिं उहा घड़ी उहो वक़्तु ईंदो त का दुनिया जी ताक़त असांखे उन खां परे नथी करे सघे। त असांखे उन ते ईमान रखे ऐं असांखे पंहिंजी हिन सां जंग करणी पवंदी ऐं मुक़ाबिलो करणो पवंदो ऐं कामयाबी करणी पवंदी इंशा अल्लाह ताला। फतेह तव्हां ऐं असां सभिनी जी थींदी। ग़रीब मिसकीन माण्हुनि जा रोज़गार जेके ख़तमु थी विया आहिनि इन्हनि ख़ौफ़ हिरास में उन्हनि खे हिमत वधायो त इंशा अल्लाह कामयाबी असांजी थींदी। पाकिस्तान ज़िंदाबाद, पाकिस्तान ख़ासि करे इतिहाद ज़िंदाबाद।